तंगवाणी शहर के मेन बाज़ार में बिन धुरन में कार तकरार तां झेड़ो थी पियो। लठियुनि जे आज़ाद इस्तेमाल सबब 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बहलकानी बंगलानी बिरादरी जे बिन धुरन में कार तकरार तां झेड़ो थी पियो। लठियूं लॻण सबब ज़ाहिद इम्तियाज़ बंगलानी समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अवां खे अहम तकरार बाबति आगाह करे रहिया आहियूं त तंगवाणी शहर जे मेन बाज़ार में बिन धुरन में कार तकरार तां झेड़ो थी पियो। लठियुनि जे आज़ाद इस्तेमाल सबब 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बहलकानी बंगलानी बिरादरी जे बिन धुरन में कार तकरार तां झेड़ो थी पियो। लठियूं लॻण सबब ज़ाहिद इम्तियाज़ बंगलानी समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त तंगवाणी शहर जे मेन बाज़ार में बिन धुरन में कार तकरार तां झेड़ो थी पियो। लठियुनि जे आज़ादाणे इस्तेमाल सबब 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। बहलकानी बंगलानी बिरादरी जे बिन धुरन में कार तकरार तां झेड़ो थी पियो। लठियूं लॻण सबब ज़ाहिद इम्तियाज़ बंगलानी समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे इस्पताल मुंतकिल कयो वियो। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद आहे तंगवाणी खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर बारी मलिक। जी बारी मलिक, इन कार तकरार तां झेड़ो थी पियो आहे, इन बाबति आगाह कजो। शहर जेका मेन बाज़ार में बंगलानी बालकानी बिरादरी जे बिन धुरन में हलंदड़ कार तकरार तां जेको झेड़ो थियो, झेड़े में हिक ॿिए मथां जेका लठियुनि जो वसकारो रहियो आहे, जंहिंमें लठियूं लॻण सबब ज़ाहिद इम्तियाज़ समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। शहरनि जेको त ॿिन्ही धुरनि खे जेको झेड़ो ख़तमु करायो, ज़ख़्मी जेके थाणे ते पहुता, जिते उन्हनि लेट वठी तिबी इमदाद लाइ सिविल अस्पताल पहुता, जंहिंमें हिकु ॼणे जेके हालत नाज़ुक दर्जे, जंहिंखे जेको त सखर मुंतक़िल कयो आहे। वाक़ई बाद ॿिन्ही धुरनि में जेको छिकताण वधी वियो। जी ठीकु आहे बारी मलिक, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।